मेहरबानी जो राज। डोकरी में खबर ॾींदा आहियूं त डोकरी में जीडीए खे ज़ोरदार झटको। अॼु सिटी डोकरी वार्ड नंबर 5 में फौजी भगन लोहार पीटीआई गुलाम शबीर कोरी जीडीए खे अलविदा करे समूरी बिरादर समेत पीपी जी आला क़यादत ते यकीन रखी ज़िले लाड़काने जे सदर एमएनए खुर्शीद अहमद जूणे जो, तालका डोकरी जे सदर मुनीर अहमद सोहू, तालका डोकरी जे सदर अली ॾिनो गाड़ी जी मौजूदगी में पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार करे वरिती आहे। उन मौके ते लोहर बिरादर तरफ़ां कार्नर गरजाणी में ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी हिकु सोच जो नालो आहे। पीपल्स पार्टी हिकु जमहूरी पार्टी आहे जेका हमेशह पंहिंजे हर दौर में वर्कर ग़रीबनि खे अकेलो नाहे छॾियो ऐं हर ॾुख सुख में ग़रीबनि सां गॾु बीहण वारी पार्टी आहे, जंहिंजो मिसाल शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद मोहतरम बेनज़ीर भुट्टो आहे। संदन चवणो त 26 जून ते पीपल्स पार्टी जे तरफ़ां नामज़द थियल टाउन कमेटी डोकरी जे उम्मीदवारनि खे वॾी अक्सरियत सां कामयाब करण जो वचन कयूं था। रिपोर्टर सफ़ीउल्लाह चनो, साहिल न्यूज़ डोकरी।